नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे ڀرياسٽي में ख़बर ॾींदा हलूं त ڀرياسٽي में اھلسنت जमाعत ऐं सुन्नी तहरीक पारां फ्रांस जे सदर पारां हज़ूराकरम صلعم वसल्लम जी गुस्ताखाना मवाद शाया करण वारे अमल ख़िलाफ़ आशिकाने रसूल صلعم वसल्लम हिकु वॾी तादाद में मोटरसाइकिलनि जी रैली कढी, जेका ॻोठ शरीफ़ हकड़ो खां निकिती, जेका मुख़्तलिफ़ रस्तनि खां थींदे प्रेस क्लब आॾो पहुती, जिते अॻुवाण मौलवी सिकंदर अली तुनियो, मौलवी अमानुल्लाह हकड़ो ऐं ॿियनि ख़िताब कंदे चयो त फ्रांस पारां हज़ूराकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जी शान में गुस्ताखाना शाया करण जी असां सख़्त लफ़्ज़नि में मज़म्मत करियूं था। असां पंहिंजे प्यारे नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन ते पंहिंजी जान, माल, मिल्कियत, बचा सभु कुर्बान करण लाइ हर वक़्तु तयारु आहियूं। असांजे नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी शान में गुस्ताखी करण असां मुसलमाननि जी दिल आज़ारी थी आहे। असां हुकूमत पाकिस्तान खां मुतालबो करियूं था त हिन अमल ख़िलाफ़ सख़्त क़दम खयां वञनि, फ्रांस जे सिफ़ारत खाने खे मुकमल बंदि कयो वञे। हिननि चयो त जेसीं ताईं फ्रांसी सदर पूरी दुनिया जे मुसलमान का माफ़ी नथो वठे, तेसी ताईं असांजो एहतजाज जारी रहंदो। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।